शिकारपुर जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां शिकारपुर न्यूज़ वेब टीवी जे CEO वसीम अख्तर संजराणी, मोइन अख्तर संजराणी, सिजाद संजराणी तरफ़ां जश्न ईद मिलाद नबी कॉन्फ्रेंस कोठाई, जंहिंमें सिंध जे नाले वारनि आलमनि सगोरनि शिरकत करे ॿिन्ही जहाननि जे सरदार रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान बयान कयो। तकरीब खे खिताब कंदे अॻवाननि अलामा मौलाना बदरुद्दीन सुरियो, अलामा हबीबुल्लाह कादरी, हाफ़िज़ मसूद कादरी ऐं ॿियनि चयो त असां वॾा ख़ुशनसीब आहियूं जो असांखे नबियुनि जो सरदार नबी मिलियो आहे। असां मुस्लमान सभु पाण में भाइर आहियूं, हिक ॿिए सां अमन मोहबत भाईचारे सां रहूं। उहा असांजे नबी करीम जी सुन्नत आहे ऐं पंहिंजे मुस्लमान भाइरनि सां सुठो ऐं इख़लाक़ सां हलणु जश्न ईद मिलाद नबी असां वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाईंदा आहियूं। उन ॾींहं ते अल्लाह पाक पाण आसमान ते महबूब मदीने वारे साईं जे ॼमण जी ख़ुशी मल्हाई हुई। असांजो दीन इस्लाम मोहबत जो दर्स ॾिए थो। नबी करीम जे ॾसल रस्ते ते असां सभिनी खे हलणु घुरिजे। मिलाद में नात ख़्वान नात शरीफ़ पढ़ी मोहबत जो इज़हार कयो। मिलाद जी महफ़िल में वॾे अंग में आशिक़े रसूल शिरकत कई।